यामिन साहब, तव्हांजी ऐं तव्हांजी वाइफ जी उमिरि में केतिरो फ़र्क़ु हूंदो? को वॾो फ़र्क़ु कोन्हे को, बसि इहे 15-20 साल, बसि एतिरो ई फ़र्क़ु आहे। 15 या 20? 15-20 में बि हाणे को फ़र्क़ु त कोन्हे को, पर बसि 20 ई सम्झो खणी। तव्हांजी वाइफ तव्हां खां 20 साल नंढी आहे? ऐं पहिरीं ज़ाल? उहा त हम उमिरि आहे तक़रीबन। तव्हांजी शादी कॾहिं थी? ज़रूरी न आहे त तव्हां प्रॉपर डेट ॿुधायो, साल ई ॿुधायो। न, मां इहो ई बसि सोचां पियो त तक़रीबन 4 साल खन। 4 सालनि खां तव्हां सां इहो ई प्रॉब्लम आहे? न प्रॉब्लम न, त पोइ कॾहिं खां आहे? बसि ईअं कुझु अरसे खां बसि मिड़ई ईअं सोरी सम्झो त। याने पहिरियां प्रॉब्लम न हुयो, हाणे क्रिएट थियो? पोइ भला ईअं छो पियो थिए? तव्हांजे विच में का नाराज़गी या का ॿी ॻाल्हि? अहिड़ो त कुझु बि कोन्हे को। ज़ाहिर आहे तव्हां सां को फिनेंशियल प्रॉब्लम त हूंदो ई कोन। अलाह जो करम आहे, दुनिया जी हर शइ। किथे तव्हां कंहिं जाइ ते ॿी कंहिं छोकिरी सां? न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। मां त अहिड़ो क़िस्म जो माण्हू ई कोन आहियां यार। थींदो आहे साईं, थींदो आहे। वॾनि माण्हुनि ऐं सरदारनि जी दिलि जा दस्तरख़्वान वसी हूंदा आहिनि। हूंदा डॉक्टर साहिब, पर हाणे यार मुंहिंजो कोन्हे को। भला को अहिड़ो पेचीदा मसइलो जेको तव्हांखे परेशान कंदो हुजे, या अहिड़ो को वाक़ियो जेको तव्हांखे उन वक़्तु परेशान कंदो हुजे, या तव्हांजे ज़हन ते सुवार थींदो हुजे जंहिं वक़्तु तव्हां इमोशनली पंहिंजी वाइफ जे क़रीब हूंदा आहियो? न ईअं कुझु कोन्हे को। ॾिसो यामिन खान, हीउ तव्हांजो नफ़्सियाती प्रॉब्लम आहे। पहिरियों उहो सभु कुझु थिए पियो ऐं हाणे अचानक नथो थिए। इट्स ऑल साइकोलॉजिकल। ॾिसो यामिन साहब, डॉक्टर खां कुझु बि लिकाइण न घुरिजे। जेकॾहिं डॉक्टर खां तव्हां का शइ लिकाईंदो त पोइ इलाजु कीअं थींदो? ॾिसो न, डॉक्टर त मरीज़ जो दोस्त हूंदो आहे, राज़दार हूंदो आहे। हूअं बि मां इहे ॻाल्हियूं ॿियनि खे थोरी ॿुधाईंदुसि। मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त किथे न किथे तव्हांजी सुई अटकियल ज़रूरु आहे। को मामिलो ज़रूरु आहे जेको तव्हांखे परेशान कंदो रहे थो। डॉक्टर साहब, तव्हां कुझु ॿी लाइन ते सोचे रहिया आहियो, अहिड़ो कुझु बि कोन्हे को। बहरहाल तव्हांजी वरी महिरबानी, वरी पोइ मां हाज़िर थींदुसि। यू आर वेलकम यामिन खान। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।